अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के ज़हर ज़िंदगी ड्रामे के बारे में अॻकथी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे में अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के एक नंढड़ी गुज़ारिश है, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक ना कयो तो मुंहिंजी वीडियो के लाइक कयो ऐं हाँ वीडियो पसंद अचे तो कमेंट ज़रूर कजो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त नंबर 147 में गफ़ार खान फ़ैसिलो कंदो। उन फ़ैसिले मां जेको आहे त ओठो उथी हलियो वेंदो, यानी हो ओठो फ़ैसिले के कोन मञींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द ओठे के जेको आहे त ज़ंजीरनि में ॿधे ऐं क़ैद कयो वेंदो। हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द अचण वारी किस्तनि में सोनीअ जी शादी राणे सां थींदी। ऐं हाँ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीरूअ जी शादी पठाणीअ सां थींदी। दोस्तों उम्मीद कयां थो ही वीडियो तव्हां दोस्तन के पसंद आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तन के ही वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कंदा ऐं कमेंट ज़रूर कंदा। दोस्तों जेकॾहिं तव्हां ज़हर ज़िंदगी ड्रामे के पसंद कंदा आहियो तो कमेंट में ज़रूर ॿुधाइजो। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे शाद ऐं आबाद रखे।